जी नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेहर आबादगार एसोसिएशन पारां आबादगार हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी राइस किनाल मां निकिरंदड़ ककोलवा राजवा समेत ॿियनि वाहन ऐं शाखुनि तां कब्ज़ा न हटाइण, खाटी न कराइण, वाटर कोरस न ठाहिराइण, ॿिन्ही पंपिंग स्टेशन जो मुकमल कमु न कराइण ख़िलाफ़ आबादगार अॻवान सिकंदर अली सोडर, डॉक्टर बरकत अली जतोई, एसयूपी अॻवान अब्दुल अमीन सुमरो, हाजी खान चांडियो, गुलाम अली तेवणो, लियाकत ॾेपर ऐं ॿियनि जी अॻवानी में गाई मैसर चौक इंडस हाईवे रोड खां एहतिजाजी मुज़ाहिरो करे 2 किलोमीटर पैदल मार्च करे घंटाघर चौक ऐं मेयर प्रेस क्लब अॻियां अलॻि अलॻि धरना हंया। हिननि नारेबाज़ी कंदे आबपाशी खाते मेयर जे अमलदारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते राइस किनाल ऐं उन मां निकिरंदड़ शाखुनि बाहुनि जे कपरनि तां कब्ज़ा ख़तमु कराए खाटी कराई वञे, न त ॿी सूरत में आबपाशी खाते जे इंजीनियर ऐं SDO जे ऑफिसनि जो घेराव करे एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। कैमरामैन दीदार मैसर सां गॾु रिपोर्टर अब्दुल वहीद मैसर, सोच TV न्यूज़ मेयर।